असगर मारफाणी कराची में फैक्ट्री ते कम कंदो हो, जितां खेसि दोस्त सुधो खंबियो वियो। वारसन पारां मौक़िफ़ ॾिनो वियो आहे। नौजवान जे वालिद जो चवणु आहे, खानपुर पुलिस पुट जो लाश बि नथी ॾे। DIG ऐं SSP नोटिस वठनि। सुल्तानकोट वेझो शिकारपुर पुलिस पारां मुक़ाबिलो ॼाणाए फुल फ्राए कयल नौजवान जे वारसनि जो पुलिस ते जुड़तू मुक़ाबले जो इल्ज़ाम लॻायो आहे। वारसनि जो चवणु आहे त असगर मारफाणी कराची में फैक्ट्री ते कमु कंदो हो, जितां खेसि दोस्त सुधो खंबियो वियो। नौजवान जे वालिद जो चवणु आहे, खानपुर पुलिस पुट जो लाश बि नथी ॾे। DIG ऐं SSP नोटिस वठनि। शिकारपुर पुलिस पारां मुक़ाबिलो ॼाणाए फुल फ्राए कयल नौजवान जे वारसनि जो पुलिस ते जुड़तू मुक़ाबले जो इल्ज़ाम लॻायो आहे। तफ़सील लाइ राब्तो कयो आहे KTN न्यूज़ रिपोर्टर इसरार चांडियो सां। जी इसरार। जी शहरबानो, सुल्तानकोट भरसा खानपुर वारे इलाइक़े में शिकारपुर पुलिस पारां मबीना मुक़ाबले में 2 ॼणनि जे मारजण जी दावा कई आहे, जंहिंमें जेके 2 ॼणा मारिजी विया आहिनि उन्हनि खे पुलिस धाड़ेल करार ॾिनो आहे। उन्हनि में हिक जो तालुक़ु नालो आहे गुलाम मुस्तफा उर्फ़ नन्नू वलद अली नवाज़ सूमरो ऐं ॿिए जो नालो आहे गुलाम असगर वलद अली मर्दान मारफाणी। ऐं गुलाम असगर वलद अली मर्दान मारफाणी जेको आहे जागन भरसां ऐं रब नवाज़ मारफाणी जे ॻोठ जो आहे ऐं उनजे वालद अली मर्दान मारफाणी प्रेस आॾो मीडिया दाणी जे इहो चयो आहे त असांजो जेको नौजवान हुयो उहो आदम रेटी सां गॾु कराची में पोरियत हुयो, फैक्ट्री ते कमु कंदो, मज़दूरी कंदो। उनखे पुलिस जेको आहे खंभे गुम करे छॾियो। उते असां कराची जे मुख़्तलिफ़ थाननि ते उते वञी जांच कराईसीं पुलिस जे खंभे खणी वञण ऐं बाद में ख़बर उहा पई त राति शिकारपुर पुलिस असांजे पोरियत खे मबीना कूड़ो मुक़ाबिलो ॼाणाए मारे छॾियो आहे। हिननि SSP शिकारपुर DIG लाड़कानो IG सिंध खां इंसाफ़ जो मुतालबो कंदे इहा घुर कई आहे त जेको असांजो नौजवान फैक्ट्री में कराची में मज़दूरी कंदो हुयो उनखे खंभे खानपुर वारे इलाइक़े में धाड़ेल ॾुआरी ॼाणाए उन ते मुक़ाबिलो करे उनखे मारियो आहे। ॿिए तरफ़ शिकारपुर पुलिस पारां प्रेस रिलीज़ में उहा पधिराई जारी कई आहे जेको गुलाम मुस्तफा उर्फ़ नन्नू सूमरो आहे उन ते 5 FIR आहिनि। उन्हनि में आबाद मलाणी ऐं बचियल भयो थाणो जे हद इन्हनि में 5 केस आहिनि ऐं जेको मारिजी वियल ॿियो ॾुआरी जेको पुलिस करार ॾिनो आहे गुलाम असगर खे उन्हनि जे मथां 2 FIR पुलिस ॼाणाया आहिनि, जंहिंमें 302 जेकुंबाग जो आहे ऐं हिकिड़ो जागण जे PS हमायन थाणे जे हद में उन्हनि जे मथां FIR जेके आहिनि उहे ऐं 2 ॾुआरियुनि ते टोटल 7 FIR हिननि ॼाणाया आहिनि ऐं ॿिए तरफ़ वारसनि इंसाफ़ जो मुतालबो कयो आहे। जी शहरबानो। इसरार चांडियो अपडेट लाइ महिरबानी।